ونعوذ بالله من شرور أنفسنا من سيئات أعمالنا من يهد الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله الذي بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه. بسم الله الرحمن الرحيم. قل إن الموت الذي تفرون منه فإنه ملاقيكم ثم تردون إلى عالم الغيب والشهادة فينبئكم بما كنتم تعملون. وقال تعالى كل من عليها فان يبقى وجه ربك ذو الجلال والإكرام. हमने सना इबादतें बंदगी वखाण वॾाई सारियूं इबादतूं उन्हीं परवरदिगार अल्लाह ज़ुल जलाले वल इकराम जे लाइ जो सारी कायनात जो खलकणहार, सारी कायनात के पैदा करण वारी ज़ात, सारी मखलूकात के पैदा करण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात है, जंहिंजी बाज वसी ऐं कुशादी है, जंहिंजो राम आम में फज़ल कुशाद है, जंहिंजी इल्म में हिकमत जो, जंहिंजे दानाई दानश्वरीअ जो कायनात में कोई मुक़ाबिलो करे थो सघे। उन्हीं रब्बिल आलमीन जी मुख़्तसर हम्द सना तारीफ़ जे बाद दुरूद सलाम नाज़िल थिए रसूल नबी पैगंबर जी बेशुमार अनगिनत लखें करोड़ जे तादाद में दुरूद सलाम नाज़िल थियण कायनात जी हस्ती उन नबी जे इमाम उन अब्दुल्ला जे चागले लाडले उन आमना जे अब्दुल्ला जे यतीम बचले अंबिया जे सरदार जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी थिए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, अजीज़ो दोस्तो, कन ॾेई सुनण वारियूं माऊं ऐं भेणूं, अॼु हिन मस्जिद में अचण जो मक़सदु ई आहे, हिन जॻह मथे हिन ॻोठ में हिकिड़ो ग़रीब ऐं मिसकीनड़ो सारे ॻोठ खे, सारे कुटुंब खे वणंदड़, जेको ॾींहुं सारो हक़ जी रोज़ी कमाए सारो ॾींहुं ऐं राति में जर तारा पिया त ख़ुशियुनि जूं लहरूं करे ऐं घणे मोटण जी तयारी कए, जॾहिं घणे जे अंदरि उन ज़मीन जो छे अची वियो, जॾहिं इंसान पंहिंजे औल ऐं अयाल वटि औलाद वटि जॾहिं पुॼे थो तॾहिं सारियूं थकाणियूं उन जूं दूर थी वञनि,
सारा जेको घम वञे था उहो दूर थी वञे था। तू वीचारो मिसकीनड़ो हक़ जी रोज़ी कमाए सांझी जो घरे आयो ऐं राति जो पिण जे बिस्तरे ते सुतो ऐं सुबुह जो वञी रबे करीम जो जलाल वल इकराम सां मुलाक़ात कई। अल्लाह जाने किन ताणे इन जो अजल मौत आयो। रात जी तहरीकी है, रात जो बिस्तरे मथे मलकल मौत इन से अची मुलाक़ात कई। जेको अज़ीज़ ऐं क़रीब खां विछड़ी करे उन मुल्क ॾांहुं वेंदो रहियो जिन मुल्क ॾांहुं अंबिया रसूल पैगंबर पंहिंजा अज़ीज़ ऐं क़रीब पंहिंजूं माऊं ऐं भेणूं वेंदियूं रहियूं। पंहिंजी जुदाई जो दाग पंहिंजी दिली खे औलाद खे घरवारीअ खे कुटुंब वारे खे ॾेई वञी अलाह से मुलाक़ात कई। अलाह अहिड़े हादिसे कना, अहिड़े अचानक मौत कना, अलाह उन्हनि जे दर्जे खे बुलंद करे अहिड़े मौत कना पाण खे बचाए। ई पाला करे बि इबरतूं आई कि अहिड़ा इंसान ज़मीन मथे आई जंहिंखे माकूड़ी कीड़े खे रोकियो न आहे। अहिड़ा ई पाला सबक ॾेई पाला इबरत ॾेखारे करे ऐं पाण वटां जुदा ऐं अलॻि थी वञे था। इन जे मौत में जा पाण इबरत गिनी ऐं रुकू ऐं सजदा करे पंहिंजे रबे करीम ज़ुल जलाल वल इकराम अलाह वटि आउज़ारी करणी। असांजा रब करीम इन हादसे मथे अल्लाह इन मौत मथे असांखे सब्र करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं अल्लाह शैतान परेशान कंदो, शैतान असांखे तकलीफ़ ॾींदो, हीला बना करे मुंहिंजा रब असांजो सब्र कसींदो। ऐं परवरदिगार निमाज़ में सजदे में रुकू में रबे करीम ज़ुल जलाल वल इकराम खे बाॾाए त असांजा रब करीम असांजो सब्र कंदो। बिरादरो क़ुरान करीम जी आयत जेको पढ़ी है जंहिंमें इरशाद रब्बानी है त कुल इनल मौत अल्लज़ी तफ़िरून मिनहु फ़इन्नहु मुलाक़िकुम सुम्मा तुरद्दून इला आलिमिल ग़ैब व शहादत फ़युनब्बिउकुम बिमा कुन्तुम तामलून। ऐ पैगंबर, ऐ मुंहिंजा रसूल, ऐ मुंहिंजा नबी चओ उन्ही माण्हुनि खे जंहिं मौत खां लम्हा ऐं दूर भॼे था, जेको लम्हा सिदरा थी वञे था, मौत उन्ही मथे हिकिड़ो ॾींहुं अची वेंदो। पोइ न कुझु ज़ाहिर ॼाणंदड़ दिली में बेदे खे ॼाण ऐं राति जो जेकी तिनाई अकेलाई खे ॼाण वारे रबे करीम ज़ुल जलाल वल इकराम खे दिली जे बेद ॼाण वारे रब्बिल आलमीन साम्हूं मुलाक़ात कंदो। उन आलिमुल ग़ैब अल्लाह से माण्हू मुलाक़ात कंदो ऐं मौत उन मथे मुक़ररु थियल मौत खां लम्हा ऐं दूर भॼे था हिकिड़ो ॾींहुं मथे अची वेंदो। कुझु ज़ाहिर ॼाणंदड़ अॾा अलाए घुटाए वेंदा पोइ झुकी दुनिया में करे था तंहिंजी आंखे सुध ॾींदो, आंखे ख़बर पवंदी। बोलो मन लया फानियो या बकावत रब्बे ज़ुल जलाल वल इकराम। ऐ मुंहिंजा रसूल, ऐ मुंहिंजा पैगंबर, ऐ मुंहिंजा नबी अल्लाह चए थो त ऐ मुंहिंजा नबी जेकी दुनिया में तुंहिंजी नज़र मथां तुंहिंजी अखी मथां शइ गुज़रे थी हिकिड़ो ॾींहुं गुनाह जे घाट उतरी वेंदी। अल्लाह जे ज़ात सवा ज़ुल जलाल वल इकराम जे ज़ात सवा ॿी का ज़ात रोअण वारी नहीं, ॿी का शइ रोअण वारी नहीं। हिन ज़मीन मथे हिन अल्लाह जे विछायल फ़र्श मथे कई हाकिम महकम आया, कई तवंगर ऐं बादशाह आया, कई जाओ जलाल करण आया। हर हिकु मौत जे मुंहं में हलियो वियो पंहिंजे कमायल मूड़ी जो कटियो खणी हिन ज़मीन मथां हिन अल्लाह जे विछायल फ़र्श मथां हलियो वियो। जेकॾहिं हुनखे मूड़ी न आहे इस्लाम अल्लाह जे दीन जी त जेकॾहिं हू मूड़ी खणी नथो वञे, इन निमाज़ जी मूड़ी खणी नथो वञे, आख़िरत जे मुल्क लाइ तयारी नथो करे त हू जॻह वांझी वियो ऐं फरियल फ़क़ीर थी वञे थो। त बिरादरो हिनी मौते में जाए विर्त गिनो। हिन पंहिंजे ॻोठ में अहिड़ा ई हादसा थिया। अचानक हिकिड़ो जवान ऐं ॿियो वीचारो अचानक मौत जे मुंहं में हलिया विया आहिनि। इन्ही जे मौते मुंहिंजा पाण इबरत गिनो। सवारे पाण मथे पण यानी मौत हीअं अचण वारो। मौत कॾहिं अचे, किन हाल में अचे, कीअं अचे, तंहिंजी ख़बर अल्लाह आलिमुल ग़ैब खे ॿिए कंहिंखे ख़बर न आहे। ई मौत महकर मौत ई ई पाण सबक ई तेरी मौत मथे सब्र करे सच्ची दिल से मर्दन औरतों कीना कुपतूं बुगद अदावतूं दिली निजा कढी अल्लाह ज़ुल जलाल वल इकराम जे हुज़ूर में रूई है पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरो। पंज वक़्त मुसलमान मर्द ऐं औरत मथे निमाज़ फर्ज़ है।
जो कोई इंसान पाण वेंदा पंहिंजे दुआनि जा मोहताज आहिनि पापण जे बदन जा ख़ैर खां नयूं पंहिंजी नमाज़ पढ़नि था त भला हू पंहिंजी दुआनि जा मोहताज उन दुआ पंहिंजी क़बूल थी पर उन लाइ करे 5 वक़्त मर्दनि ऐं औरतूं नमाज़ क़ाइमु करे उन जे हक़ में दुआ करो अल्लाह उन जे दर्जे खे बुलंद करे अल्लाह उन जे ग़लती नक्शे खे माफ़ करे अल्लाह उन जे क़बर खे कुशादी करे करवट करण उन खे जन्नत नसीब करे अहिड़ी उन जे हक़ में दुआ करियूं त शर्त ई आहे त पाण पिंड ख़ुदि नमाज़ी हूंदासीं त नबी आदम अलैहिस्सलाम वटां मड़े आया मिड़ी खे हुकुम थियो कि ऐं नमाज़ पढ़ो इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो दोस्त हो इब्राहिम अल्लाह जो बानो ऐं खलील हो जे क़यामत जो ॾींहुं जॾहिं थींदो अम्मा आयशा चए त अल्लाह जा रसूल क़यामत जो ॾींहुं सारी दुनिया परेशान हाल हूंदी सारी दुनिया बेहाल हूंदी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त आयशा हा माण्हू मड़े पघर ऐं पसीने में बुॾल हूंदा हर को माण्हू पिणियूं नेकियूं पियो ॼाणींदो मुंहिंजी नेकी केतिरी आहे भला आउं इम्तिहान में पास थियां थो या नथो थियां अल्लाह जे पैगंबर जो इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह उन ॾींहुं कपिड़ा पहिराईंदो अम्मा आयशा चए अल्लाह जा नबी उन ॾींहुं पर माण्हू खे कपिड़ा न हूंदा त पैगंबर इस्लाम चयो त माण्हू जॾहिं कबरे में जा उथींदा तॾहिं मड़े उघाड़ा ऐं नंगा हूंदा पोइ क़ुर चए त जॾहिं कबरे मां कबरूं खुलंदियूं कबरे मां उथींदा त चवंदा असांखे असांजे सुम्हण जी जाइ मां केरु ठाहियो पोइ ॿिए हंधि क़ुर चए थो त माण्हू कबरे में उथी ईअं भॼंदा जीअं कंहिं झंडे न करे दौड़ाईंदा पोइ जॾहिं कबरे वारे हुकुम थींदो त थियो क़यामत क़ाइम थी वई पैगंबर इस्लाम जो त मदीनतुल मुनव्वरा में जन्नतुल बकी मस्जिद नबवी में मुंहिंजी क़बर फाटंदी अल्लाह जे पैगंबर जो आऊं मुंहिंजे क़बर में उथंदो अबू बकर उमर अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम खे कपिड़ा पहिराईंदो अम्मा आयशा चए अल्लाह जा रसूल इब्राहिम खे पहिराईंदो त हिन माण्हू खे औरत खे कपिड़ा पहिरियल हूंदा अल्लाह जे रसूल चयो त औरतूं पर नंढियूं हुयूं ऐं अल्लाह जा नबी माशर जो मैदान हूंदो क़यामत क़ाइम थींदी अल्लाह जा रसूल अम्मा आयशा हयादार शर्मीली पर्दे वारी औरत ॾेती अल्लाह जा रसूल उन ॾींहुं औरत जो हाल करणु औरतूं बड़ा नंगियूं हुयूं पोइ माण्हू धारिया हूंदा माण्हू न्यारींदा की न अम्मा आयशा उहो बि जंहिंजी क़यामत ताईं पैगंबर इस्लाम न पुछिया मोमिने से निकाह हराम मिड़ी दुनिया जे मोमिने जी मां चइजे अल्लाह जा नबी दुआ करो अल्लाह उन ॾींहुं असांजो पर्दो करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आहे आयशा उन ॾींहुं अहिड़ो बेहोशी जो आलम हूंदो कोई माण्हू कंहिंजे उघाड़ जा नारे खे कोई माण्हू कंहिं न नज़र कीन करे सघंदो कि अल्लाह जा रसूल माशर जो मैदान हूंदो मड़े माण्हू हूंदा पोइ पाण सगोर फरमाए माण्हू जी नज़र आसमान साम्हूं हूंदी शाम जे मुल्क में माशर जो मैदान लॻंदो इन मैदान में कंहिं पण माण्हूअ खे मर्द ऐं औरत खे जॾहिं क़बर मां उथींदा तॾहिं कंहिं पण माण्हू खे कपिड़ो न अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम खे कपिड़ा पहिराईंदो लिबास पहिराईंदो तॾहिं आयशा जे इब्राहिम खे को उन्होंने वधारे के आई आयो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इब्राहिम अलैहिस्सलाम के जॾहिं बादशाह आग में फिरायो तॾहिं इब्राहिम जा कपिड़ा उतारे ने अल्लाह उन ॾींहुं इब्राहिम जो पर्दो बादशाह लाहे छॾे क़यामत जो ॾींहुं इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला पर्दो कराए जॾहिं बीबी हाजरा ने इस्माइल खे कोठे फलस्तीन में निकिर सरज़मीन मके जे में रवानो थिए थो थोरो पाणी चंद खजूर खणी करे रवानो थियो तॾहिं डूंगरनि जी कतार वारीअ जा धड़ा उते छॾे पोइ अलाह जे बाणीअ खे निंढड़ो मासूम रुअंदड़ पुत्र खजूरूं ॾेई ऐं पाणी ॾेई करे रवानो थियो तॾहिं हाजरा पुछे अरे खलील अल्लाह जा दोस्त इब्राहिम असां मां ऐं पुत्र खां नाराज़ थी पियो इएं या आसमान वारे रब जो हुकुम तोखे हिन तरह आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जो हुकुम थियो त इब्राहिम तूं छॾे करे रवानो थी वञे मुंहिंजे हवाले करे हलियो वञे त इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं रवानो थियो तॾहिं बीबी हाजरा पुठियां दौड़ी चए ऐं अल्लाह जा दोस्त असां मां पुत्र खां नाराज़ आहियूं या आसमान वारे जो हुकुम हिन तरह आहे त कंद रूणे पुठी रुजे थो हव हाजरा मूंखे मुंहिंजे रब जो हुकुम हिन पोइ जॾहिं उते छॾे ऐं रवानो थियो पोइ टकनि में चढ़ी पोइ आसमान साम्हूं याने दुआ घुरे थो सूरे इब्राहिम में चौॾे सिपारे में दुआ मौजूद है इब्राहिम अलैहिस्सलाम जी आसमान साम्हूं हथ खणी मां ऐं बचड़े खे चंद काड़ो हेकलाई चंद खजूरूं ॾेई ऐं पाणी ॾेई रवानो
आसमान सामो यारे कह दो रब्बना नी अस्कन तो मिन ज़ुरियती बिवादिन गैर ज़ी ज़रइन इंद बैतकल मुहर्रम फतक़ब्बल मिन्नी। ऐ मुझा परवरदिगार अल्लाह, ऐ आसमान जा रब्बा, मूसा मुझे बचले मुझे घर वारी के अल्लाह तुझे इज्जत वारे घर वटि छॾियो आहे, एतिरे रात मुझा परवरदिगार अल्लाह नमाज़ पढ़े। इब्राहिम अलैहिस्सलाम संज में छॾे ॾियो, अल्लाह तुझे हवाले कया, अल्लाह मन ते नमाज़ पढ़े। बेहद कुरान वाली नहीं छूट गया रब्बे जलनी मुकीम सलात व मिन ज़ुरियती रब्बना तक़ब्बल दुआ रब्बना फ़िरली व लिवालिदैय व लिल मोमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। ऐ मुझा परवरदिगार, ऐ अल्लाह मुझे पालन वारा मुझे नमाज़ी बनाए, मुझे दुआ के कबूल फरमा अल्लाह, मुझे औलाद के नमाज़ी बनाए। ऐ अल्लाह रब्बे नग़्फ़िरली व लिवालिदैय व लिल मोमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। ऐ अल्लाह मुझे माफ़ कर अल्लाह जेकी मोमिन थी उनके माफ़ कर, मोमिन मोमिनियाणे खे उन ॾींहुं माफ़ कर मुंहिंजा अल्लाह जिन ॾींहुं हिसाब जो ॾींहुं थिए। नबी घणी दुआऊं कयूं निमाज़ में। ईसा अलैहिस्सलाम जॾहिं पैदा थियो तॾहिं माण्हुनि मरियम खे चयो मरियम कहिड़ी शइ खणी आई तुंहिंजी मां बदकार न हुई, तुंहिंजो पेट बदकार न हो। फिर ईसा अलैहिस्सलाम ते पिंजे वारे खे पुछो एशारो करे थी, फिर चए थो ईसा अलैहिस्सलाम त मुंहिंजे रब जो माण्हू आहियां, मुंहिंजे रब मूंखे ज़कात ऐं निमाज़ जो हुकुम कई। पिंजे वारे चयो त मूंखे निमाज़ जो पा मुसलमान 60 वर्ष से आना पर नमाज नथा पढ़ो, मर्द ने औरतूं बेदीना मांगो सदब जो करे सलात खैर मिन नौम, निमाज निंद्र खां भली है, हयाल सलाह अचो निमाज अदा करे, अचो कामयाबी ॾिया पैर पाम बढ़िया कारोबार करी तो भला तू पांजा पाम ते अड़ा हादसा अचे या न पाला ये इबरत वही बड़े ए 5 वक्त नमाज पढ़ी ए अल्लाह दुआ करो अल्लाह ताला यकीन से पाने गुनाह के माफ करे। अल्लाह हेड़े हादसे हेड़े बारे कना नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ कंदा हुआ त अल्लाह असां ते हेड़ो बार न फिराए ने खण लगे असां के ताकत न हो, ही वजन ही बार हैरा मौत इन्हीं जो वजन पाड़ा न तो कदे पामे ताकत न आई तो अल्लाह वरी दुआ कोनी मुझा रब करीम हैरो वजन हैरो बार असां में न सगाए तो इन्हीं वजह पर बगिनो अज पा आयूं इन मस्जिद में मौजूद आयूं सवारे पा पड़ बेने कुले में चढ़ी वेंदासीं पर पांजी कहिड़ी खबर कहिड़ी हालत थींदी कई इन ज़मीन ते दब दबो करण वारा आया यानी ज़मीन में आया कुल सदूं बगावतूं सतना करे हिन ज़मीन मथां वेंदा रहिया जे मला साहब पिंड जे शहर में थे त ॻाल्हि गई जिनी क़ीमत वधी मज़बूत मारी पे जिनी अॾई केॾां धोनी जी लॻ लॻई हीअ जाइ कीअं ॾे जवाब जंहिं ॻाल्हि मज़बूत मारियूं ऐं बिल्डिंगूं बनायूं पे भला उन्ही जो पतो सुणे थो उन्ही जो आवाज़ सुणे थो उन्ही जो फनकार सुणे थो भला अॾे करे निकिरा वेंदा रहिया आमंदा जायो छॾ क़ौमूं यूं काल हिकु गॾु सुणे न थो तंहिंजो को छॾ हीअ जाइ कीअं ॾे जवाब माइट तो जा मरी जंहिंखां पोइ तूं ख़बर का खरी वरंदी न का मिलंदी वरी हीअ जाइ कीअं ॾे जवाब ऐं अमन चए थो भला चए तुंहिंजा माइट मरी विया भला उन्ही वटि तो समाचार सोए उन्ही वटां तोखे वरंदी आहे वरी तू बड़े हिकिड़ो ॾींहुं मुसाफ़िर ई हिन सफ़र मथे तुंहिंजी तयारी आहे त सॼी तौबा करे 5 वक़्त निमाज़ पढ़ बग़ावत ऐं फितने कना बची हुई फितनूं जेको आहे क़त्ल कना पण वधारे ख़राब आहे। क़ुरान करीम जे अंदरि सूरे बकर जे अंदरि अल्लाह फरमायो आहे त फितनूं जेको माण्हू करे थो इन कर ॿिए जो खून करे त फितने ऐं फसाद कना मर्द ऐं औरतूं बचो। ॿी ॻाल्हि जी तव्हांखे ज़रूरत आहे हिकिड़ी निमाज़ जी ऐं ॿई त बुग़्ज़ हसद असां वरितो दिलि मां कढी करे अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो आहे साहबा वेठा आहिनि हिकिड़ो माण्हू वञे पियो अचे पियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबा हू माण्हू जन्नती आहे ॿिए ॾींहुं वरी चओ 3 ॾींहं चओ हिकिड़ो साहबी थियो उन चयो अथई माण्हू खे अल्लाह जे रसूल जन्नत जी बिशारत कीअं ॾिने उन माण्हू खे सॾु करे चवंदा तुंहिंजो महिमान थींदो मूंखे महिमान 3 ॾींहं महिमानी में टिकाए ॾियो उन चयो त हल जॾहिं उनजो महिमान थी वियो उनजे घणे वियो त उनजो अमल कहिड़ो जेको उनजो अमल ॼाणिया अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जन्नत थी वियो आहे। जीअं ताजिद जी निमाज़ हू पढ़े हीअं हू साबी पढ़े ॿियूं निमाज़ हू पढ़े उहो पढ़े पियो जेको इबादत हू करे पियो साबीअ करे पियो
टियों ॾींहुं जॾहिं थियो त रवानो थी वञी रस्ते में जॾहिं विया भेड़ा थिया तॾहिं चवंदा आहिनि मुंहिंजा भाउ तव्हांजो ई अमल कहिड़ो आहे जेको अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान में चए साबा जन्नतियां खे ॼाणो त हू कयो तॾहिं चए त निवाज़ रोज़ा ॿिया जेकी फर्ज़ ई मणिया करियां थो नफ़ली इबादत करियां थो पढ़ां जॾहिं राति जो सुम्हां थो तॾहिं कंहिं मुस्लमान मर्द ऐं औरत जे बारे में यानी उन जे बारे में मुंहिंजे दिलि जे अंदरि हसद में बुग़्ज़ भरे नथो कंहिं पर मुस्लमान एतिरे मूं अमल ई आहे न को कंहिं मुस्लमान सां कीनो करियां थो न को बुग़्ज़ न को अदावत न को हसद आहे मुंहिंजे दिलि जे अंदरि इन ॻाल्हि खां मुंहिंजी दिलि पाक आहे एतिरे अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं जन्नत जी बिशारत ॾिने त मुंहिंजो अमल ई आहे त अलाह अहिड़े अमल करण जी पाके पर तौफ़ीक़ अता फरमाए फितना ऐं फसाद ॾींहं ब ॾींहुं वधंदा वञे चुगल खोरियूं मुनाफ़िक़ियूं वधंदियूं वञे अॻे ख़बर रहे घणे पिणा सो आहियां हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो साबी हो उन खे अलाह जे रसूल चए त हुज़ैफ़ा जेको फलाणा माण्हू आई सही मुनाफ़िक़ वहीअ जो दौर हो हज़रत उमर जे ज़माने में हज़रत उमर निमाज़ पढ़ण जो अलाह जे नबी जो ज़मानो हो 12 माण्हू 12 विया पे हज़रत उमर जेको निमाज़ पढ़जी वई त पैर हेठि कंद करे हलिया आया अलाह जे पैगंबर खे चइनि जुमूं चालू आहे माण्हू 12 को वञे पिया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुंहं ते वही आ वई अलाह जे नबी नाला खे चए मुनाफ़िक़ उथी विया हू माण्हू मुनाफ़िक़ चुगल खोड़ कनि अब्दुल्लाह बिन उबी मुनाफ़िक़ जेको हो अहिड़ो मुनाफ़िक़ हो बीबी आयशा मोमिन जे मां ते तहमत आहे तो जंग औद जगह लगी पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा के रात बेरा कर जन जंग किथे लड़नी तर असाब मणी राय दी अल्लाह जी नबी जी राय ये तो मदीने में जा बाहर निकल कर 150 किलोमीटर में जंग लड़नी है अब्दुल्लाह बिन उबी मुनाफिक थे तो मदीने में जंग लड़नी है खुदा नुकसान थी मुसलमान को एडो मुनाफिक हो हजरत हुज़ैफा के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फलाना माण्हू मुनाफिक वो साहबा पिंड में थियो तो माण्हू जॾहिं मरी वञे हज़रत हुज़ैफा जॾहिं जनाज़े में न विहे इन जनाज़े में पाण खे न लड़ो घुरा त माण्हू मुनाफ़िक़ जेको हज़रत हुज़ैफा न आई हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ख़बर पई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा ने मुनाफ़िक़ माण्हू जो ऐलान करे हज़रत हुज़ैफा खे चई छॾियो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात थी वई हुज़ैफा मौजूद है हज़रत उमर अब्दुल्लाह बिन जे पुत्र खे चई ताए अब्दुल्ला आओ हुज़ैफा वटि वञा थो हुज़ैफा खे पुछां थो जे भला अलाह जे रसूल जेको तोखे लिस्ट ॾिने मुनाफ़िक़ जो ई मूंखे ॾे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु वियो हज़रत हुज़ैफा रज़ी अल्लाह अन्हु खे चई ताए हुज़ैफा मुनाफ़िक़ जो अलाह जे रसूल जेको तोखे चए उहो जेकॾहिं लिखाइण तो वटि हुई त ॾे तॾहिं हज़रत हुज़ैफा रज़ी अल्लाह अन्हु चयो त मूं वटि लिखाइण न आहे हज़रत उमर के रात ॾींहुं निंड नथी अचे मुंहिंजा परवरदिगार अल्लाह आऊं हुज़ैफा खे तुंहिंजे पैगंबर कीअं उन मुनाफ़िक़ भेरो न उमर खे केरु चए जॾहिं मकाम इब्राहिम मुसले जी जॻह पसंदि कयो पे अल्लाह जे रसूल उमर खे पुछे उमर मुसलो किथे रखो निमाज़ किथे पढ़ो उमर चयो त मकाम इब्राहिम वटि मुसलो रखो हिते इमाम बीहे अल्लाह फौरन जिब्रील खे हलाए वतख़िज़ू मिन मकाम इब्राहिम मुसल्ला मकाम इब्राहिम जॻह ते मुसले जी बनायो उमर जी राय अल्लाह खे पसंदि आहे पर्दे जो हुकुम नाज़िल थियो हज़रत उमर जो अल्लाह जा नबी और उनखे पर्दो करायो चए मूंखे मुंहिंजे रब जो हुकुम न आहे उमर मुंहं मां ॻाल्हि कयईं अल्लाह फौरन जिब्रील खे रवानो कयईं पैगंबर खे चओ त घरे वारीअ खे चओ त पर्दो पंहिंजे पुत्र अब्दुल्ला खे चए त अब्दुल्ला हुज़ैफा मूंखे लिस्ट ॾिने न हाणे आऊं जॾहिं मरी वञा मुंहिंजी वफ़ात थी वञे मुंहिंजे जनाज़े में जेकॾहिं हुज़ैफा न हुए त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुजरे अम्मा आयशा जी में मूंखे दफ़न न कजो अल्लाह जे पैगंबर खे मूं चयो ऐं मूंखे चए त मुंहिंजे सवारे पासे अबू बकर उमर अवले पासे उमर जेकॾहिं इन लिस्ट में हुज़ैफा जे में मुंहिंजो नालो जेकॾहिं हुए त मुंहिंजो जनाज़ो हज़रत हुज़ैफा मुंहिंजे जनाज़े में न विहे त मूंखे जन्नतुल बक़ी में पिणु दफ़न न कजो ऐं अम्मा आयशा जे हुजरे में पिणु दफ़न न कजो ऐं हुज़ैफा मुंहिंजे जनाज़े में न विहे त मूंखे मुसलमान जे आम क़ब्रिस्तान में दफ़न करे खुदा तव्हां मुनाफ़िक़ या जे मुंहिंजे जनाज़े में हुज़ैफा न हूंदो त अल्लाह पंहिंजे हाल मथे रहम करे पाण ॾींहं राति पंहिंजे ज़बान मथे कटोल लाही चुगल खोरी ऐं तौजी मुंहिंजी हिन ॻाल्हि खणा सची तौबा करियूं ऐं
सब्र करियो साबर अल्लाह के प्यारो है साबर अल्लाह जे माने जा दर्जा बुलंद थींदा कुरान साबर जी तारीफ करे तो या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाह मअस-साबिरीन। अरे ईमान वाला है सब्र है नमाज वठो मदद वठो अल्लाह साबर इंसान है साबरन जो अल्लाह मददगार है साबर अल्लाह जे माने दी दुआ कबूल थी थी साबर जे दर्जे के अल्लाह बुलंद करे तो साबर अल्लाह जे माने मर्द ने औरत ला के अल्लाह बेइज्जत जा मौला तैयार तो अल्लाह रूअण जो को अख जो रुड़क अल्लाह जी रहमत है बेवस इंसान है बण वावेलो करण पार खण मैयत जी वाखण करे रूअण इस्लाम में अल्लाह जे दीन में हराम है। अल्लाह एड़ी जायली त कना एड़े रूअण कना एड़े वावेले कना अल्लाह ताला पाके बचाए बाजो ही मरना जो को मरी गयो है अल्लाह इन जे कब्र के कुशाद करे अल्लाह इन जे गुनाह ना न जारे अल्लाह इन जे गुनाह मथा पड़दो रुजी लक्ष्य कोताई के माफ करे अल्लाह जन्नत फिरदौस जो आला मकाम इनके अता फरमाए अल्लाह कुटुंब वाले औलाद के घर वाली के सब्र जमील जी तौफीक अता फरमाए अल्लाह उन्हें दर्जे के बुलंद करे अल्लाह उन्हें कब्र के कुशादे करे अल्लाह उन्हें मुनकर नकीर के सवाल जवाब दे मदद फरमाए मुझे अल्लाह वट दुआ है तो मुझे की जो नम अल्लाह आंखे मुखे अमल करण की तौफीक अता फरमाए अल्लाह मौशर की जिल्लत ए ख्वाहिश कना अल्लाह ताला पाके बचाए मरी गई जे खताएं के अल्लाह माफ फरमाए अल्लाह एने हादसे कना एने बेहतर मौतें कना अल्लाह पाके बचाए आमीन सुमा आमीन वाखिरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतुल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा इग़फिर लि हय्यिना व मय्यितिना व शाहिदिना व गायबिना वसगीरिना व कबीरिना व ज़करिना व उनसाना अल्लाहुम्मा मन अहयैतु मिन्ना वयलल इस्लाम व मन तवफ़ैतु मिन्ना फ़तवफ़्फ़हु अलल ईमान अल्लाहुम्मा ला तारिमना अजरा व ला तफ्तिना बाद अल्लाहुम्मा इग़फिर लहू वरहमहू वाफ़िही वअफ़ु अन्हु वअक्रिम नुज़ूलहू ववस्सिअ मुदख़लहू वग़सिलहू बिलमाइ वस्सल्जि वल्बरद वनक़ी मिनल ख़ताया कमा नक़ैत सुबुल अबयज़ मिनद-दनस वअब्दिलहू दारन ख़ैर मिन दारिही वअहलन ख़ैर मिन आलिही वज़ौजन ख़ैर मिन ज़ौजिही वअदख़िलहुल जन्नह मिन अज़ाबिल क़ब्र व मिन अज़ाबिन नार रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।